अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम इसहाक कोलाची सां गॾु। नाज़रीन, मौलाना फज़लुर रहमान जेको ॿ ॾींहं पहिरियां हिकिड़े जलसे में जेको उन्हनि बयानु ॾिनो आहे ऐं उन बयान खां पोइ सोशल मीडिया हुजे या तोड़े मीडिया हुजे या उनखां अलावा पॉलिटिकल पार्टीज़ विच में हिकिड़ी नई डिबेट शुरू थी वई आहे त जेको मौलाना फज़लुर रहमान साहब नौकरी जो ज़िक्र कयो आहे, ख़ासि तौर ते पघार जो ज़िक्र कयो आहे ऐं जेको फ़ौज जे मुतलिक़ जेको बयानु आहे उनखां पोइ तरह तरह जूं तनक़ीदूं बि थियनि पियूं, ॻाल्हियूं बि थियनि पियूं। पर कुझु ॿ ग्रुप्स आहिनि, हिकिड़ा उहे ग्रुप्स आहिनि जेके मौलाना जे इन बयान खे ग़लति रुख़ सां पेश करण जे हवाले सां चवनि था, त कुझु वरी उहे ग्रुप्स आहिनि स्पेशली नून लीग ऐं पीपल्स पार्टी बार बार इहो पई चवे त मौलाना फज़लुर रहमान खे माफ़ी वठणु खपे। अॼु सीनियर मिनिस्टर शर्जील मेमण पारां इहो मुतालबो कयो वियो आहे त मौलाना खे इहो बयानु वापसि वठणु खपे ऐं माफ़ी तलब करणु खपे। उनखां पहिरियां ख्वाजा आसिफ साहब हुजनि या सेनेटर राणा सनाउल्ला साहब हुजनि, उन्हनि पारां पिणु इन ॻाल्हि जी तस्दीक कई वई ऐं चयो वियो नून लीग जे बिहाफ ते जेका मौलाना बयानु ॾिनो आहे फ़ौज जे हवाले सां, उहो बयानु वापसि थियणु खपे। सवाल उहो आहे त इहो जेको मौलाना बयानु ॾिनो आहे उहो छा उहो पॉज़िटिव आहे या नेगेटिव आहे, उहा हिकिड़ो अलॻि पहलू आहे। पर जेको बकौल जेके JUI जा अॻवान आहिनि सेनेटर कामरान मुज़र साहब, उन्हनि जो इहो चवणु आहे त इहो जेको बयानु आहे उन्हनि खे ग़लति तरीक़े सां पेश कयो वियो आहे। जंहिं पर्पज़ लाइ उन्हनि चयो हुयो मौलाना साहब, उन्हनि जो उहो मक़सदु न हुयो बल्कि उनखे ग़लति मक़सद लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। पर अव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, अव्हांखे यादि हूंदो अगस्त 2019 में वकील मंज़ूर कादिर भंडर जेको मौलाना साहब ते जेको पेटिशन फाइल कई आहे, इहो साॻियो वकील सेनेटर हासिल बिज़नजो खे गुजरावाला जी अदालत में तलब कयो हुयो ऐं उन जे ख़िलाफ़ पेटिशन दाख़िल कई हुई। ऐं अॼु हाणे जेको आहे जुलाई 2026 में वकील मंज़ूर कादिर भंडर पारां मौलाना फज़लुर रहमान खे जेको आहे पेटिशन दाख़िल कई आहे ऐं 28 जुलाई ते अदालत पारां गुजरावाला जी अदालत पारां तलब कयो वियो आहे। साॻियो वकील, सिर्फ़ु फ़र्क़ु टाइम जो आहे, पहिरियां उहो सेनेटर हासिल बिज़नजो खे नोटिस मोकिलियो ऐं हाणे जेको आहे उहो मौलाना खे नोटिस मोकिलियो। पर उनखां अलावा जेका नून लीग हुजे या पीपल्स पार्टी हुजे, अव्हांखे यादि हूंदो 2019 में जॾहिं जलसो हुयो या जॾहिं PDM जा जेके जलसा हलनि पिया त उन जलसनि में हिन खां वधीक तकरारी बयान जारी कया वेंदा हुआ। पर उन टाइम नून लीग जो ऐं पीपल्स पार्टी जो रद्द अमल न ईंदो हो, बल्कि पीपल्स पार्टी ऐं नून लीग ॿई उन बयान खे सपोर्ट कंदियूं हुयूं ऐं उहे ई ॿोली ॻाल्हाईंदियूं हुयूं जेका मौलाना ॻाल्हाईंदो हो। हाणे छा हू हुकूमत में आहिनि तॾहिं मजबूर आहिनि, या मौलाना सां उन्हनि जो को पर्सनल मैटर आहे, या उनखां अलावा हीउ जेको बयानु पेश कयो वियो आहे, छा मौलाना फज़लुर रहमान इन बयान ते माफ़ी तलब कंदो, वठंदो, या वरी हीउ बयानु वापसि वठंदो, उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं ॿिए तरफ़ जेका सूरत हाल आहे आज़ाद कश्मीर जी, त आज़ाद कश्मीर में मौलाना एज़ अ मीडिएटर जो जेको रोल प्ले कयो, जेको वीडियो बयानु जारी कयो हो, उनखां पोइ बिलावल साहब मौलाना साहब खे टास्क ॾिनो त तव्हां एज़ अ मीडिएटर रोल प्ले कयो। पर बिलावल साहब कल जेका प्रेस कॉन्फ्रेंस बि कई हुई ऐं मौलाना साहब जेको हिकिड़ो वीडियो बयानु जारी कयो जंहिंमें एक्शन कमेटी खे गुज़ारिश कई त जेको तव्हांजो मार्च आहे उहो मार्च तलब कयो, जेको आहे मुलतवी कयो। ऐं हाणे 23 जुलाई ताईं जेको इहो मार्च आहे उहो मुलतवी थियो वियो आहे। ॻाल्हियुनि जो प्रोसेस हलंदड़ आहे। छा आज़ाद कश्मीर में जेके ॻाल्हियूं आहिनि उहे कामयाबु वेंदियूं, इन ते पाण तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाण खे हींअर प्रोग्राम में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तजिया निगार इमदाद सुमरो साहब। इमदाद साहब, थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग माय शो। इमदाद साहब, कीअं पिया ॾिसो इन सूरत हाल खे? ही बयान जेको मौलाना साहब जो आयो आहे, इन बयान खां पोइ हिकिड़ी अजीब अजीब बहस शुरू थी आहे। कराची बार पारां पहिरियां ही मज़मत जेको बयानु आहे उन ते मज़मत कई वई आहे, अॼु वरी उन्हनि विथड्रॉ करे छॾी मज़मत। सो अव्हां कीअं पिया ॾिसो PMLN जेका माज़ी में मौलाना साहब जी इतिहादी बि रही, मौलाना साहब खे सरबराह बि मञींदी रही, PDM जो सरबराह बि बणायो, ऐं अॼु मौलाना जे इन बयान खां पोइ सूरत हाल पाण खे डिफरेंट नज़र पई अचे। इवन कोर्टनि ताईं माण्हू पहुची चुका आहिनि त मौलाना ही बयानु जेको आहे उहो ग़लति ॾिनो आहे। कीअं पिया ॾिसो अव्हां इन सूरत हाल खे? महिरबानी। असल में जेको मौलाना साहब जी स्टेटमेंट आई आहे कि 11 जुलाई ते कसूर में जलसो थियो, उन में उन्हनि इहा ॻाल्हि कई हुई ऐं उन में जेको उनजो जेको हिसो आहे, जेकॾहिं जर्नलिस्टिक अप्रोच सां ॾिसिजे त हिकिड़ो ख़ासि हिसो उनजो जेको आहे खणी उनजी तनक़ीद कई पई वञे। जेकॾहिं उनजो बयान जो जेके उर्दू में सियाको सबाक चइबो आहे, अॻो पुठियो चइबो आहे, जेकॾहिं उहो ॾिसिजे त पोइ मौलाना साहब जी सॼी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। जेतोणीकि उन्हनि जी जेका शहीदनि जे बारे में ॻाल्हि आहे उन ते एतिरो एतिराज़ ज़रूरु करे सघिजे थो त उनखे इहा ॻाल्हि मुनासिब अंदाज़ में करणु घुरिजे हा, उहा कंहिं हद ताईं नामुनासिब हुई।
अलबत्ता जेको मौलाना साहब जी ॻाल्हि हुई उहा इहा हुई त जेको दहशतगर्दी आहे बलूचिस्तान में आहे, ख़ैबर पख्तूनख्वा में आहे, उन दहशतगर्दीअ ते केरु क़ाबू आणे। प्लस में मौलाना साहब इहा बि ॻाल्हि कई त जेके असांखे चयो वञे थो त तव्हां लश्कर ठाहियो, जेकॾहिं असां लश्कर ठाहे विढ़ूं दहशतगर्दनि सां त पोइ अवां छा लाइ आहियो। इहो बेसिकली हिन जो सॼो आहे साको सबा। पर हाणे हुन में जेकॾहिं शहीदनि जे बारे में इहो चवण की बाबा त असांजो उनजो अहसान कोन्हे त उहे त पघार ते हुया, इन ॻाल्हि ते यकीनन एतिराज़ करे सघिजे थो, जेको एतिराज़ थिए थो। हाणे ॿी ॻाल्हि इहा आहे त छा इहा त पहिरियों दफ़ो ॻाल्हि थी आहे। जेकॾहिं पाण परवेज़ मुशर्रफ वारे ज़माने में वञूं त उन टाइम ते या पीपुल्स पार्टी जो दौर हो त उन टाइम ते ख्वाजा आसिफ चौधरी निसार अली ख़ान एतिरे ताईं जो जेको 2019 जो जेको जलसो हुयो PDM जो 16 अक्टूबर में, उन जलसे में पाण बि हुयुसि गुजरावाला में, पहिरियों जलसो हुयो। उनमें जेका नवाज़ शरीफ़ साहब जी तकरीर हुई, उनमें जेका इवन मौलाना फज़लुर रहमान साहब जी तकरीर हुई, उहे तकरीरूं इन खां वधीक सख़्तु हुई। अच्छा, हाणे इहो छो मौलाना फज़लुर रहमान साहब ते तनक़ीद पई थिए? छाकाणि असां वटि हिकिड़ो सेट पैटर्न रहियो आहे। जेको हुकूमत में हूंदो आहे उहो एस्टेब्लिशमेंट जो जेको पॉलिटिकल किरदारु आहे उनखे डिफेंड कंदो आहे, ऐं जेको अपोजिशन में हूंदो आहे उहो पॉलिटिकल किरदार ते तनक़ीद कंदो आहे। जीअं इमरान ख़ान साहब जॾहिं हुकूमत में हुआ त उन्हनि सदाई चयो त बाबा मां असां हिकिड़े सफ़े ते आहियूं। हाणे उहा साॻी ॻाल्हि जेका ख्वाजा आसिफ जेके आहिनि उहा इन तरीक़े सां कनि था त जेको हाइब्रिड निज़ाम आहे, या वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ साहब, शहबाज शरीफ़ साहब जॾहिं बि ॻाल्हि कनि था त सभिनी खां पहिरियों फील्ड मार्शल खे क्रेडिट ॾींदा आहिनि त बाबा हीउ मसइलो फील्ड मार्शल जे करे हल थियो या हुनजी जेका लीडरशिप आहे उन में हल थियो। सो हाणे मौलाना फज़लुर इहा ॻाल्हि जेका आहे अॻु में इमरान ख़ान इन तरीक़े सां चवंदा हुआ, हाणे इहा ॻाल्हि जेको आहे मुस्लिम लीग नून जी लीडरशिप चए थी पई। मौलाना फज़लुर रहमान साहब खे मुस्लिम लीग नून या मुस्लिम लीग नून जेका आहे उहा त मौलाना फज़लुर रहमान साहब जी हिकिड़े लॉन्ग मार्च जे करे उन तां जेके इमरान ख़ान जे दौर में मुसीबतूं हुयूं उहे तरियूं हुयूं। जेको मौलाना साहब इस्लामाबाद ते खणी वियो लॉन्ग मार्च, हिकिड़ो सीक्वेंस हो उन लॉन्ग मार्च जो कराची कोयटा खां शुरू थियो, जंहिंखां पोइ उन में बि इहे तकरीरूं मौलाना साहब कयूं हुयूं। निके दा अब्बा इहो जेके ॻाल्हियूं मौलाना फज़लुर रहमान साहब हुन वक़्तु कंदा हुआ जॾहिं उन्हनि जलसनि में मुस्लिम लीग नून जी लीडरशिप बि हूंदी हुई। सो मौलाना साहब ॻाल्हियूं ते कंदा रहिया आहिनि, पर हाणे छाकाणि त जेका पोज़ीशन चेंज थी आहे मुस्लिम लीग नून जी या पीपुल्स पार्टी जी, हाणे उनजे करे मौलाना फज़लुर रहमान साहब ते पई थिए तनक़ीद। उन्हनि जे जेका गुफ़्तगू आहे, अंदाज़ गुफ़्तगू आहे, उनजो जाइज़ो वठी सघिजे थो। पर छा इहे सिर्फ़ु मौलाना फज़लुर रहमान साहब ॻाल्हि कई आहे त जवाब आहिनि, इहे सभु सियासतदान इहे इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा रहिया आहिनि, ख़ासि तौर ते एस्टेब्लिशमेंट जी जेका मुदाख़लत आहे सियासत में, जेकॾहिं उन पासे में ॾिसिजे। अच्छा, ॿियो हिकिड़ो सेट पैटर्न आहे पाकिस्तान में त असांखे यादि हूंदो जॾहिं PDM नओं ठहियो पिए त नवाज़ शरीफ़ साहब लंडन मां हिकिड़ी तकरीर कई हुई लाहौर में मॉडल टाउन में, उन्हनि जी पार्टी जेको वॾो इजलास हुयो, उन इजलास में नवाज़ शरीफ़ साहब सख़्तु तनक़ीद कई हुई उन वक़्त जी जेका पंहिंजो कमान हुई उन ते। ऐं उन खां पोइ इन क़िस्म जा नवाज़ शरीफ़ साहब जे मथां केस थिया, को शादरा में के थियो त को ठटे में, को बदीन में, को कराची में, नवाज़ शरीफ़ साहब ते बि इन क़िस्म जा केसिस थिया पे। या मुख़्तलिफ़ जेके माण्हू जीअं महमूद ख़ालिद चौधरी साहब आहिनि, उन्हनि हिकिड़ी मीनार पाकिस्तान ते तकरीर कई हुई, उनजे मथां बि तनक़ीद थी, ऐं उहो बि PDM जो ज़मानो हुयो। सो इन क़िस्म जूं ॻाल्हियूं, इन क़िस्म जी तनक़ीदूं जेके आहिनि उहे अपोजिशन जे मथां थींदियूं रहंदियूं आहिनि। हिकिड़ो सेट पैटर्न आहे, केसिस बि थींदा आहिनि, उहे केसिस जेके आहिनि उहे दाख़िल थींदा आहिनि, पोइ दाख़िल दफ़्तर थी वेंदा आहिनि। इहो हिकिड़ो पाकिस्तान में सेट पैटर्न आहे। हाणे बाक़ी जेका शइ आहे, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो, जेका हुकूमत में हूंदी आहे धुर उनखे सभु सुठो लॻंदो आहे, जेका अपोजिशन में हूंदी आहे उनखे सभु ख़राबु लॻंदो आहे। ऐं उहा साॻी अपोजिशन वारी धुर जॾहिं हुकूमत में अचे थी त पोइ उहा पंहिंजी उसूली पोज़ीशन जेका आहे उहा तब्दील करे थी। इहो पाकिस्तान जो हिकिड़ो पाण सियासी अलमियो चऊं, पाकिस्तान जो असुल सियासी बहरान चऊं, जेको बि हुनखे चऊं, इहो आहे। उनजो ज़ाहिर मौलाना साहब शिकार थियनि था। हाणे मौलाना साहब जे हवाले सां हिकिड़ी शइ इहा बि चई वञे पई त जेके मौलाना फज़लुर रहमान साहब जेके आहिनि, छाकाणि त सॼे सिस्टम में उन्हनि जी पोज़ीशन जेका आहे हाणे किथे बि कोन्हे, अपोजिशन लीडर बि कोन्हनि। महमूद ख़ालिद चौधरी साहब आहिनि, मुशर्रफ वारे दौर में घटि में घटि अपोजिशन लीडर हुया, या PDM जी हुकूमत में उन्हनि जो हिसो हुयो, उन्हनि जो पुटु जेको वज़ीर हुयो, उनजे करे मौलाना साहब उन सिस्टम सां गॾु हुआ। हाणे मौलाना साहब सिस्टम खां ॿाहिरि आहिनि, उनजे करे बि मौलाना साहब प्रेशर था विझनि पिया त जीअं उन्हनि खे को हिसो मिले। इन तनक़ीद जेका इहा मौलाना साहब ते इल्ज़ाम लॻे थो पिया तनक़ीद थिए थी पई, उनखे 100% बाहि नथो कयां, छाकाणि त मौलाना फज़लुर रहमान साहब खे इहा ऑफर थी हुई त हुकूमत जो हिसो थियो। पर मौलाना फज़लुर रहमान साहब छाकाणि त उन्हनि जो इहो इल्ज़ाम हुयो त ख़ैबर पख्तूनख्वा में उन्हनि खे बुरी तरह सां हाराए वियो आहे, ऐं उन्हनि खे इहा बि शिकायत हुई मुस्लिम लीग नून PDM में उन्हनि सां गॾु हुया जॾहिं मुस्लिम लीग नून मुसीबत मां निकिती आहे त उन खां पोइ मुस्लिम लीग नून जेके अखियूं मथे ते रखी मौलाना फज़लुर रहमान साहब खे इस्तेमालु करे छॾे ॾिनो। उनजे करे मौलाना साहब जी कावड़ जेका आहे उहा आहे। सो ओवरऑल कावड़ उहा हिन ते कोन्हे त उनखे हिसो कोन थो पियो मिले।
पर ओवरऑल मौलाना फजल रहमान साहब छाकाणि त हिकिड़ा ज़ीरक सियासतदान आहिनि, उनखे ख़बर हुई कहिड़े वक़्तु कहिड़ी ॻाल्हि कजे, सो उनजे करे मुंहिंजो ख़्यालु आहे उन्हनि हुकूमत ते प्रेशर विझण लाइ ऐं इस्टेब्लिशमेंट ते प्रेशर विझण लाइ इहा कैलकुलेटेड तकरीर कई आहे। पंजाब में बीही कई आहे, ज़ाहिर आहे उनजो जेको असरु पियो आहे, जो 11 जुलाई जी तकरीर आहे, अॼु ताईं उन ते बहस हलनि पिया, अॼु ताईं वज़ीर मुशीर उन ते प्रेस कॉन्फ्रेंसूं कनि पिया, अॼु ताईं कुझु अहिड़ा अकाउंट्स आहिनि सोशल मीडिया जा, बेनामी अकाउंट्स आहिनि, उन तां मौलाना फजल रहमान साहब ते तनक़ीद थिए पई, मुस्लिम लीग नून जो सॼो सोशल मीडिया उन ते तनक़ीद करे थो पियो। सो ज़ाहिर आहे मौलाना फजल रहमान साहब जे स्टेटमेंट खे जेकर पॉलिटिकली ॾिसिजे त उन स्टेटमेंट हिकिड़ो ख़ामोश पाणी में पत्थर। अच्छा इमदाद साहब, इनमें ज़ाहिर हिकिड़ा इहो बि पहलू इहो आहे त ख़ासि तौर ते जेका PMLN आहे हींअर उन्हनि जी पोज़ीशन आहे, पीपल्स पार्टी ऐं PMLN जा पाण में बि तमामु घणा इख़्तिलाफ़ात आहिनि ऐं हलंदड़ आहिनि, ऐं मुसलसल फैसल वाडा साहब जेके आहिनि बार बार जेके आहिनि इहे बि ॻाल्हि कंदा रहनि था पिया त हाणे हीअ जेका हुकूमत आहे नून लीग उन्हनि जा हाणे कुझु आख़िरी ॾींहं हलंदड़ आहिनि, या ईअं खणी चऊं त इन्हनि जे लाइ बि हाणे मुश्किलात अचण वारी आहे। ऐं रीसेंट पाण हिकिड़ो आर्टिकल बि ॾिठोसीं सोहेल वड़ाइट साहब जो त जुलाई खां पोइ सूरत हाल कंहिं ॿिए तरफ़ वञे पई। अवां सम्झो पिया हींअर जेका सूरत हाल आहे उन मां नून लीग जे लाइ कुझु मुश्किलूं थियनि पियूं ऐं उहा बैलेंस रखणु पई चाहे, तॾहिं इन बयान खे जेको आहे तकरारी बयान करार ॾेई छॾियो। अच्छा ॾिसो, 2019 में जॾहिं नवाज़ शरीफ़ साहब तकरीर कई हुई त उन खां अॻु में उन वक़्त जो जेको आर्मी चीफ हुया जनरल क़ुदरत बाजवा ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान, उन्हनि में इख़्तिलाफ़नि जूं ख़बरूं अचणु शुरू थी वियूं। त जॾहिं नवाज़ शरीफ़ नाला खयो ताक़तवर माण्हुनि जा, त उन खां पोइ इमरान ख़ान ऐं उन में जेके इख़्तिलाफ़ हुया उहे ख़तमु थी विया ऐं हू हिकु ॿेट थी विया। सो मौलाना फजल रहमान साहब जी जेका तकरीर आहे इन सां मुस्लिम लीग खे फ़ाइदो नुक़सानु न फ़ाइदो पहुचंदो। जेकर किथे मुस्लिम लीग जी गवर्नेंस जे हवाले सां के तहफ़ुज़ात आहिनि, या सम्झो वञे पियो मुस्लिम लीग न माशी तौरु डिलीवर कयो आहे, न को पॉलिटिकली डिलीवर कयो आहे, त भई करप्शन जूं किसा दास्तानूं बि साम्हूं अचणु शुरू थी वियूं आहिनि। जेकॾहिं इहो सम्झो वञे पियो त पोइ ज़ाहिर आहे मौलाना फजल रहमान साहब जी जेको इहा तकरीर आहे इनखे इन जेको आहे उन हुकुमरान जेको सेटअप आहे उन में जेकर किरदार पवनि पिया त उहे ॿार जेके आहिनि या उहे जेके दूरियूं आहिनि उहे उनखे घटाइण में ई जेको मददगार साबित थींदो इहो बयानु मौलाना फजल रहमान साहब जो। छाकाणि त सभिनी खे ख़बर आहे त जेको हीउ सिस्टम आहे उन में 3 पिलर आहिनि। हिकिड़ी वॾो पिलर इस्टेब्लिशमेंट जो आहे, उन खां ॿिए नंबर ते मुस्लिम लीग नून आहे, 3 नंबर ते पीपल्स पार्टी आहे। सो इहे टई जेतिरे ताईं गॾु न हूंदा तेतिरे ताईं सिस्टम ज़ाहिर कोन हली सघंदो, सिस्टम खे वॾो नुक़सानु पहुचंदो। सो हिन बयान जेको आहे उन जेको निज़ाम जे अंदरि जेके कमज़ोरियुनि जे करे या ख़ामियुनि जे करे जेके इख़्तिलाफ़ हुया, मुंहिंजो ख़्यालु आहे उनखे फ़िलहालु जेको आहे पसे पर्दा करे छॾियो आहे। ऐं अंदरि इहा फील आई आहे त किथे इहो मौलाना साहब कंहिंजे इशारे ते कोन कयो आहे, किथे का ॿी रांदि त कोन पई शुरू थिए। उनजे करे ज़ाहिर आहे उन मुस्लिम लीग नून उन घटि में घटि उन बहरान मां जेको उनजे मथां चयो पियो त उन जा ॾींहं ॻणजनि पिया, उन मां कुझु ॾींहं जेको आहे शायदि निकिरी वञे। अच्छा, इन खां अलावा हीउ जेको आज़ाद कश्मीर वारो मामिलो हलंदड़ आहे इन ते अवां जो छा ओपिनियन आहे? सम्झो पिया त हींअर सूरत हाल ज़ाहिर ख़राब थी चुकी आहे, नो डाउट। हिकु तरफ़ बलूचिस्तान जी पाण सूरत हाल ॾिसूं था पिया, KP जी सूरत हाल ॾिसूं था पिया, ऐं ज़ाहिर आहे मौलाना जी जेका क्रिटिसाइज़ हुई उन तकरीर में इन मामले ते बि हुई ऐं इन मामले ते बि उन्हनि क्रिटिसाइज़ कई। पर सवाल इहो आहे त जेको आज़ाद कश्मीर में हींअर सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते जेका एक्शन कमेटी पारां मार्च जो ऐलान कयो वियो, लेकिन मौलाना जेको आहे उहो इंटरवीन कई त हाणे जेको आहे उन्हनि जे चवण ते एक्शन कमेटी पारां मार्च जेको आहे मुलतवी कयो वियो आहे। अवां सम्झो पिया त हींअर जेके मामलात आहिनि एक्शन कमेटी विच में आज़ाद कश्मीर जी हुकूमत विच में मामलात हल थी वेंदा? ॾिसो, हाणे जेका सूरत हाल आहे उहा लॻे थो पियो मसइलो हाणे हल थी वेंदो, छाकाणि त अवामी एक्शन कमेटी खे बि अंदाज़ो थी वियो आहे त उहो हाणे वधीक वक़्तु उन धरणो खे जारी कोन था रखी सघनि पिया। ऐं ॿियो इहो त बिलावल भुटो उते इलेक्शन जो जेको माहौल ठही वियो आहे, सवाइ रावलाकोट जे बाक़ी हर पासे सूरत हाल नॉर्मल आहे। कल्ह बिलावल भुटो गरदारी साहिबु उते हुया, उन्हनि मीटिंग अॼु बि उते आहिनि। सुभाणे हू डडियाल में जलसो कंदा, 24 जून ते उन्हनि जा 24 जुलाई ते उन्हनि जा जलसा आहिनि। ये मुस्लिम लीग नून की जेका लीडरशिप है, ख़ासि तौर ते जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे कश्मीर जे मामलनि जो अमीर मक़ाम, उहो बि त जलसा करे थो पियो। सो हाणे अवामी एक्शन कमेटी जे मथां मुंहिंजो ख़्यालु आहे इहो दबाव अंदिरां वधे पियो त हाणे हिन मामले खे कंहिं पासे जेको आहे खणी वञिजे, हिन मामले खे ख़तमु कजे। उन लाइ कल्ह हुननि इहा दावा कई त उन्हनि खे फील्ड मार्शल पंहिंजो नुमाइंदो मोकिलियो, हुन सां ॻाल्हियूं शुरू कयूं आहिनि, उनजी तरदीद थी। उन्हनि बिलावल भुटो ज़रदारी साहब खे बि 2 ॾींहं ख़त लिखियो, मौलाना फजल रहमान साहब खे उन खां में ख़त लिखियो। सो बिलावल उन ख़त खे जेको आहे रेसिप्रोकेट कयो, उन्हनि खे मुस्बत जवाबु ॾिनो। मौलाना फजल रहमान साहब सां राब्तो कयो, इसहाक़ डार साहब सां पहिरियों ई ॻाल्हाए विया हुया। हाणे बिलावल भुटो ज़रदारी साहब जेकी कोशिशूं कयूं
उन्हनि कोशिशुनि जो नतीजो इहो निकितो त कल्ह हुकूमती वफ़द जी हुननि सां मुलाक़ात थी, जंहिंमें राजा परवेज़ मुशर्रफ बि आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म जेको आहे फैसल मुमताज़ राठौड़, उन्हनि जूं ॻाल्हियूं थियूं ऐं उन ॻाल्हियुनि जे नतीजे में हुननि इहो ऐलान कयो त जेको लॉन्ग मार्च आहे उहो 21 जुलाई ताईं उहो मुलतवी था कनि ऐं धरना जारी रहंदा। ऐं हुननि इहा उमेद ज़ाहिर कई, अवामी एक्शन कमेटी कलदम जेका आहे उन्हनि त उमेद कनि था मसइलो जेको आहे हल थींदो। सो हाणे फेज़ 7 चाहिनि था। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त हुननि खे फेज़ 7 ॾियणु घुरिजे। मुस्लिम लीग नून जा कुझु जेके गैर ज़िम्मेदार माण्हू आहिनि उहे यकीनी तौर ते हिन मामले खे ख़राबु करण जी कोशिशि कनि था। उनजो सबबु इहो आहे त असुलु जेको बोन ऑफ कंटेंशन आहे, जेको वजह आहे तनाज़े जी, उहो आहे पंजाब जूं 10 सीटूं या मजमूई तौर ते पाकिस्तान में जेकी मुहाजिरीन जूं 12 सीटूं आहिनि, उहो मसइलो आहे। ऐं आज़ाद कश्मीर एक्शन कमेटी चाहे थी, पीपुल्स पार्टी बि चाहे थी त उहे सीटूं ख़तमु थियणु घुरिजनि। पर छाकाणि त 10 सीटूं पंजाब में आहिनि, पंजाब में मुस्लिम लीग नून जी हुकूमत आहे, इहो सेट पैटर्न रहियो आहे। जिन जी पंजाब में हुकूमत हूंदी आहे या मर्कज़ में हुकूमत हूंदी आहे, उहे मुहाजिरीन जूं जेके सीटूं आहिनि पंजाब वारियूं, उहे सॼियूं जो सॼियूं उनजी झोली में वेंदियूं आहिनि। पोइ दिल्ली मां उन्हनि खे 2-4 सीटूं खपनि, दिल्ली में जेके 2-4 सीटूं रियासत मां 2-4 सीटूं खटे ऐं उनखां पोइ उते हिकिड़ी बहितर पोज़ीशन में अची हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची वेंदा आहिनि। सो मुस्लिम लीग मुंहिंजी नज़र हिननि सीटुनि ते आहे। पीपुल्स पार्टी अगेन ज़ाहिर पीपुल्स पार्टी जेका आहे उनखे हुनजो हिननि सीटुनि जो को फ़ाइदो कोन्हे। सो पीपुल्स पार्टी उन्हनि सीटुनि जे ख़िलाफ़ आहे, जंहिंजो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु कल्ह बि इज़हार कयो त ख़बर न आहे तव्हां कीअं बर्दाश्त कयो आहे त तव्हांजी जेको फ़ैसिलो आहे हुकूमत साज़ी जो उहो ॿिए सूबे में थो थिए, ऐं हुजां तव्हां बर्दाश्त न कयां। सो ज़ाहिर हिननि सीटुनि में पीपुल्स पार्टी खे नुक़सानु थींदो। ऐं पीपुल्स पार्टी घणे भाङे जेका अवामी एक्शन कमेटी जा मुतालबा आहिनि उन्हनि जे हक़ में आहे, पर उनजे तरीक़े जे ख़िलाफ़ आहे। यानी बिलावल जी चयो त बाबा हिन लाइ आइनी तरमीम घुरिजे, पर आइनी तरमीम तव्हां जेको आहे जथनि जे ज़रिए या धरनि जे ज़रिए कोन था कराए सघो। उन लाइ तव्हां वियो ॻाल्हियूं कयो, इलेक्शन थियणु ॾियो चूंडनि में, उनखां पोइ असेंबली खे फ़ैसिलो करणु ॾियो, या तव्हां इलेक्शन में अचो, इलेक्शन में हिसो वठी तव्हां मेजॉरिटी खणी अचो ऐं असेंबली में अची फ़ैसिलो कयो। सो हिनजो जेको आहे आज़ाद सॼे मामले जो उहो मुस्लिम लीग नून घणे हद ताईं हिनखे मिसहैंडल कयो आहे। मामले खे जेको ट्रिगर कयो आहे उहो राणा सनाउल्लाह साहिब जी उन बयानु कयो जॾहिं आज़ाद कश्मीर जी चूंडुनि जो शेड्यूल जारी कोन थियो हुयो, त राणा सनाउल्लाह साहिब बि इहो हिकिड़ी मीटिंग कई आज़ाद कश्मीर जी लीडरशिप सां ऐं उन में हुननि इहो चयो त बाबा ॿियनि जी ॻणप जेका आहे हिक खां शुरू थींदी असांजी 11 खां, छाकाणि त पंजाब जी 10 सीटूं असां वटि आहे। ऐं मां अचो ऐं की पंजाब जी हुकूमत सां मीटिंग करायां ऐं असां जॾहिं इंतज़ामिया सां मीटिंग करायूं त जीअं असां यकीनी बणायूं त सीटूं असां खटे सघूं। लास्ट क्वेश्चन इमदाद साहब, ज़ाहिर आहे ही जेका सूरत हाल पाण ॾिसूं था पिया, इन हवाले सां पाण खे कुझु न कुझु इहो वाज़े थिए पियो त जेकॾहिं PDM हुई ऐं मौलाना जी सपोर्ट सां जॾहिं 2019 वारो दौरु ॾिसूं पाण, उनमें पीपुल्स पार्टी ऐं नून लीग खे बचाइण वारो बि मौलाना हुयो, मार्च करण ऐं इन्हनि खे बचाइण जेलुनि मां कढाइण में टोटली रोल हुयो उनजो। ऐं हींअर जेका नून लीग हिकिड़ी रिट क़ाइमु करे छॾी आहे, पंहिंजी PTI खे साइड लाइन करे छॾिणो आहे, फलाणे खे ही करिणो आहे, फलाणे खे ही करिणो आहे, पंहिंजी हिकिड़ी रिट उन्हनि बरक़रार रखी आहे। अवां सम्झो पिया ऐं अॼु ताज़ो ई हामिद मीर साहब सीनियर सहाफ़ी आहिनि, आर्टिकल लिखियो आहे त ज़वाल की निशानी आहे, त जेके हुकूमत हींअर क़दम खणे पई उन्हनि सिर्फ़ु पंहिंजी अना ऐं पंहिंजे तकबुर ऐं पंहिंजी हिकिड़ी ज़ाती जेका जहिड़ो आहे उहो उन्हनि बरक़रार करे छॾियो आहे। हर पॉलिटिकल पार्टी खे उहे साइडलाइन करण जे कोशिश में आहिनि, इन्हनि जो बि ज़वाल अचण वारो आहे। ऐं अवां सम्झो पिया इन आर्टिकल मां या अवां इन स्टेटमेंट मां केतिरा मुतमिन आहियो? ॾिसो, पहिरियों हिकिड़ो हिस्टोरिकल फैक्ट जेको आहे उहो दुरुस्त थियणु घुरिजे। PDM मौलाना फज़ल रहमान कोन ठाहियो, PDM बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी अथॉरिटी, उन्हनि इहो PDM ठाहियो ऐं उन्हनि 2018 खां कोशिशि शुरू कई हुई, पर उन मुस्लिम लीग नून साथ ॾियण लाइ ताउन करण लाइ तयारु कोन हुई। सो PDM बेसिकली बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी अथॉरिटी, मुस्लिम लीग नून खे इहो वारे में कोन हो त उनजी जेका लीडरशिप आहे पीपुल्स पार्टी वटि वञे, उनजे करे मौलाना फज़ल रहमान साहिब खे लीडरशिप ॾिनी। अदरवाइज उन्होंने मां ॾिसो जेको आख़िरी लॉन्ग मार्च आहे इमरान ख़ान जे ख़िलाफ़ उहो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब कयो कराची का इस्लामाबाद का। सो फैक्चुअली अपोजिशन जो जेको वो इत्तेहाद है उनजो समूरो क्रेडिट पीपुल्स पार्टी वटि आहे। मौलाना फज़ल रहमान साहिब त उन वक़्तु इस्तीफ़ा ॾेई जेको आहे ॿाहिरि अचनि पिए चाहे ईवान खां। बहरहाल हिकिड़ी आहे फैक्चुअली जेका अचणु घुरिजे ॻाल्हि। ॿियो जेको मुस्लिम लीग नून जो तरीक़ो सदाईं इहो रहियो आहे त हू सियासी तौर ते शयुनि खे हैंडल कोन कंदा आहिनि, इंतिज़ामी तौर ते शयुनि खे हैंडल कंदा आहिनि। ऐं जेका ख्वाजा साद रफ़ीक साहब सदाईं ॻाल्हि कंदा रहिया आहिनि, जेका हिकिड़ी सेम वॉइस आहे मुस्लिम लीग नून में, त जेको ही इंतकाम वारो जेको सर्किल आहे असांखे हिकिड़ो दफ़ो हिनखे टोड़णु घुरिजे, हिन मां दायरे मां ॿाहिरि अचणु घुरिजे। पर मुस्लिम लीग नून लॻे थो त हुन में यकीन रखे थी पई। उनजे करे अवां ॾिसो मीडिया ते एॾी आज़ादी मीडिया खे कोन्हे, सोशल मीडिया खे चइनी पासनि खां बंदि कयो वियो आहे।
जेको बि माण्हू जेको इतिहादी बेशक हुजे या मौलाना फजल रहमान साहब जहिड़ो साथी या महमूद खान चकदी साहब जेके मुश्किल वक़्त जा साथी रहिया नवाज़ शरीफ़ साहब जा, उहे जेकॾहिं का तनक़ीद कनि त उन्हनि जे ख़िलाफ़ बि जेको आहे हिकिड़ो सोशल मीडिया ते बोछार थी वञे थी, या इवन पीपल्स पार्टी जेका हुकुमरान इतिहाद में बि आहे, जेकॾहिं उहा हुकूमत जे मामले ते तनक़ीद करे थी या आज़ाद कश्मीर जे मामले में हुकूमत जे तरीक़ेकार खे डेफर करे थी, त उनजे मथां बि गद्दारी जा इल्ज़ाम लॻाइण शुरू कनि था। सो इहो हिकिड़ो हिननि जो पुराणो तरीक़ो रहियो आहे। सो इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे। हुननि जेका पंहिंजो आर्टिकल लिखियो आहे, हीअ जेके समूरा इन्हनि जा जेके तरीक़ेकार आहिनि, जेके उहे गैर जमहूरी आहिनि, ज़ाहिर आहे गैर जमहूरी तरीक़े सां घणो वक़्तु हली कोन थो सघिजे। इहो हिकिड़ो हक़ीक़त आहे। जेकॾहिं पंहिंजो 5 साल पूरा कंदा बि त उन खां पोइ पॉलिटिकली ग्राउंड ते जेकॾहिं हीअ वेंदा त ग्राउंड ते कुझु कोन्हे। पाण पंजाब जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त पंजाब में पंजाब जा वज़ीर मुशीर उहे बेअख्तियार आहिनि, ऐं पंजाब जो जेको डिप्टी कमिश्नर आहे या असिस्टेंट कमिश्नर आहे या जेको DPO आहे उहो वधीक बाअख्तियार आहे। सो हिते सियासी माण्हुनि खे लाइ वज़ीर आला हाउस जा दरवाज़ा बि बंदि आहिनि, ऐं सियासी माण्हू जेके आहिनि, जेके वज़ीर आहिनि, उहे पंहिंजी ऑफिसुनि में वेही पंहिंजा जेके ऑर्डर बि उहे नथा कराए सघनि पिया। ज़ाहिर आहे इलेक्शन में त वञिणो आहे MPs MLAs खे, वज़ीरनि खे, डिप्टी कमिश्नर त न वेंदा। सो इन तरीक़े सां जेकॾहिं मुस्लिम लीग नून हले थी पई त उनजो ज़ाहिर आहे इलेक्शन में नुक़सानु पवंदो, छाकाणि त पंहिंजा फेसिस जेके आहिनि इलेक्शन लड़ण वारा, उन्हनि खे हू बेसिकली डिस्क्रेडिट था कनि पिया। सो ओवरऑल उनजी जेका तर्ज़ हुकूमत आहे ऐं प्लस में मुखालफ़नि ॾांहुं हुननि जो जेको रवैयो आहे या इवन इत्तेहादियुनि ॾांहुं हुननि जो जेको रवैयो आहे, इहो अॻिते हली मुस्लिम लीग नून जे ज़वाल जे सबबु यकीनी तौर ते बणिजी सघिजे थो। ऐं ख़ानदान जे अंदरि जेके इख़्तिलाफ़ आहिनि उहे बि को ढकियल छुपियल कोन्हनि। हमज़ा शहबाज़ ख़ामोश वेठो आहे, MNA हुन बावजूदि असेंबली में कोन ईंदो आहे। उनखे का पार्टी जेकॾहिं ज़िम्मेदारी ॾियण बि चाहे त उहा ज़िम्मेदारी खां इनकार कंदो आहे। सो इहे ज़ाहिर शयूं मुस्लिम लीग नून लाइ हिकिड़ो चैलेंज बणिजो अॻिते हली। अच्छा इमदाद साहब, अब आखिर में इन कंक्लूडिंग रिमार्क्स, लास्ट क्वेश्चन सर, आखिर में वो शायर चयो आहे त मंदिर टादे मस्जिद टादे टादे जो कुछ टेंदा, बस एक किसे दा दिल ना टावी रब दिलाए च रहंदा। असां वटि जेको सियासी अदम इस्तेकाम आहे वो हिस्टोरिकली आहे, ऐं इन में को असांखे लॻे नथो त इहे प्रैक्टिकली इहे जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि पाण में हिकु थींदियूं ऐं को आवाम जे लाइ सोचींदियूं। इन्हनि खे पाण मां झेड़ो करण मां ई फुर्सत नथी मिले। अवां सम्झो पिया त हीअ जेका असां वटि हिकु दफ़ो ॿीहर जेका सूरत हाल क्रिएट कई पई वञे, ख़ासि तौर ते ज़ाहिर PTI साइडलाइन थी वई, ऐं जेकॾहिं हाणे JUI जे ख़िलाफ़ या सुभाणे उन्हनि जे ख़िलाफ़ को केसिस फाइल थियनि था, या राशिद सूमरो साहब जेके जनरल सेक्रेटरी आहिनि सिंध जा, उन्हनि पारां हिकिड़ो इशारो पिणु ॾिनो वियो आहे त इस्लामाबाद मार्च थी सघे थो। अवां सम्झो पिया त हींअर सियासी सूरत हाल जेका आहे उहा अञा वधीक बहरान तरफ़ वेंदी। ॾिसो तलख़ियूं वधनि थियूं थियूं। हाणे जेके ॻाल्हि आहे त सियासी जमातूं हिक ॿिए सां हिक जे ख़िलाफ़ आहिनि, त इहो त जमहूरियत में हूंदो आहे। ज़ाहिर जमहूरियत में सभु हिकिड़े पॉइंट ते कोन हूंदियूं आहिनि, हर कंहिंजो पंहिंजो मंशूर आहे, पंहिंजो नज़रियो आहे, उहो त हिकिड़ो थियणो आहे। पर असल शइ इहा आहे त जेका पोलराइज़ेशन आहे उहा केतिरी आहे, ऐं पोइ सियासी जेके माण्हू आहिनि, चाहे इक़्तिदार में वेठा आहिनि चाहे अपोज़िशन में आहिनि, उन्हनि वटि केतिरो इख़्तियार आहे। ऐं इहो त ॾिसो त मौलाना जी जेका तकरीर आहे मौलाना साहब जी, उहा त तव्हां कोन पिया हलाए सघो। पर मौलाना फज़ल रहमान जी तकरीर जवाब में उनजे मथां लॻल इल्ज़ाम, उनजो जेको जवाब आहे उहो ज़ाहिर हलाए थो वञे पियो। इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त पॉलिटिकल माण्हू केतिरा बाअख्तियार आहिनि, ऐं जेकॾहिं सियासी धुरियूं बेशक पाण में इख़्तिलाफ़नि जे बावजूदि, तलख़ियुनि जे बावजूदि बाअख्तियार हूंदा फ़ैसिला करण में, त पोइ जेको आहे सिस्टम बहितर तरीक़े सां हलंदो बि ऐं पोइ डिलीवर बि कंदो। ही जेको जेके हाइब्रिड निज़ाम चए थो ख्वाजा आसिफ साहब, उहो सिस्टम कॾहिं बि डिलीवर कोन कंदो आहे। छाकाणि त हाइब्रिड निज़ाम खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे सर्वाइवल जी हूंदी आहे, कि कंहिं तरीक़े सां सर्वाइव करे वञिजे, कंहिं तरीक़े सां ओबलाइज कजे, कंहिं तरीक़े सां हिक ॿिए खे गॾु खणी हलिजे, ऐं हिक ॿिए गॾु आवाम जे लाइ न सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इक़्तिदार जो टाइम पूरो करण लाइ, ऐं अॻी जेको आहे टिने उहा पकी करण लाइ। ज़ाहिर उहो सिस्टम डिलीवर कोन करे सघंदो। पॉलिटिकल सिस्टम डिलीवर कंदो आहे, हाइब्रिड सिस्टम इसमें डिलीवर न कंदो आहे। ठीक है, ठीक है, वॾी महिरबानी इमदाद सूमरो साहब प्रोग्राम में असांखे टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन ॻाल्हि ॿुधी, पाण सां गॾु इमदाद सूमरो साहब मौजूदु हुया। ज़ाहिरा सीनियर सहाफ़ी हुजण जी हैसियत सां उन्हनि ओपिनियन पेश कयो, ऐं ज़ाहिरा इहो हिस्टोरिकली पर्सपेक्टिव आहे त इहो न सिर्फ़ु हाणे जी ॻाल्हि आहे, पर हिस्टोरिकली ईअं ई थी रहियो आहे त जेके बयानात अॼु इन नून लीग खे ख़राबु लॻनि था पिया, इहे साॻा बयानात उन्हनि पाण 2019 में नवाज़ शरीफ़ जेके क़ाइदे मोहतरम आहिनि नून लीग वारनि जा, त उन्हनि पाण अहिड़े क़िस्म जा इन खां वधीक सख़्तु बयान ॾिना हुया इस्टेब्लिशमेंट जे मुतलिक़। पर हाणे जेकॾहिं उन्हनि खे इहो बयानु ग़लति लॻे थो, या उन्हनि बयान खे लॻे थो त उहो माज़ी जो बयान बि उन्हनि खे ग़लति लॻे हा,
छाकाणि त जेके बि हुकूमतूं असां वटि अचनि थियूं उहे हुकूमत में हूंदियूं आहिनि त उन्हनि खे सभु कुझु ठीकु लॻंदो आहे, पर अपोज़िशन में वेंदियूं आहिनि त उन्हनि खे हर शइ जेका आहे उहा बुरी लॻंदी आहे। मीडिया बि पोइ उन्हनि खे आज़ादु न लॻंदी आहे या उन्हनि खे पोइ जुडिशरी बि स्ट्रॉन्ग न नज़रंदी आहे, पर जॾहिं उहे हुकूमत में ईंदा आहिनि त पोइ सभु कुझु ओके थी वेंदो आहे। हाणे ताज़ो ई पाण ॾिसूं था, सिंपल मिसाल वठूं, ईरान इसराइल जी जेका जंग लॻी आहे उन में नो डाउट पाकिस्तान जी सिफ़ारती कामयाबी आहे, पर उन सां गॾोगॾु जेका पाकिस्तान में जेका हालत आहे, यानी हिकिड़ो ईरान वारनि जो को मिज़ाइल वञे थो त ही 15-15 रुपया पेट्रोल वधाए था छॾनि, लेवी वरी क्लाइमेट लेवी। हाणे क्लाइमेट लेवी तव्हां यानी असां टर्म्स बि अहिड़ियूं आहिनि जेके पहिरें दफ़ा ॿुधूं था पिया, अहिड़ियूं टर्म्स करे, ऐं इहे बकौल पीपल्स पार्टी चेयरमैन जे उन्हनि पाण इन ॻाल्हि जी जेको आहे इन स्टेटमेंट ॾिनी आहे त इहो जेको वरितो पियो वञे इहो लेवी टैक्स न आहे, इहो भतो टैक्स आहे, छाकाणि त जेको लेवी टैक्स हूंदो आहे एज़ पर कॉन्स्टिट्यूशन उहो सभिनी सूबनि खे ॾियणो आहे, पर ही हुकूमत ॾे न पई, छाकाणि त FBR जी जेका नाकामी आहे उहा अवाम मां थींदी। को बि अहिड़ो असां वटि जेको एलिमेंट थिए थो उनजो जेको अल्टीमेटली जेको बार आहे उहो अवाम मथां विधो वेंदो आहे हमेशह। प्रोग्राम में एतिरो ई, मूंखे इजाज़त ॾींदा, अल्लाह निगहबान।